इस्लामाबाद हाई कोर्ट नेवी गल्फ कोर्स के गैर कानूनी करार ॾींदे सील करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त नेवी इस्लामाबाद में सरकारी ज़मीन ते गल्फ कोर्स ठाहियो लाक़ानूनियत न हुजणु घुरिजे। अदालत हुकुम ॾिना त गैर कानूनी गोल्फ कोर्स सेल करे अॼु ई CDA हवाले कयो वञे। सेक्रेटरी दिफ़ा चयो त हुकूमत ते अमल थींदो, नेवी क्लब खे बि ॾाहियो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त नेशनल पार्क में गैर कानूनी अॾावतूं रेग्युलर करे तबाह कयो वियो आहे। ही मुकमल तौर ते अशराफिया जो कब्ज़ो आहे। छा वफ़ाक़ी हुकूमत बेवस आहे? अहम खबर इस्लामाबाद हाई कोर्ट में नेवी गोल्फ कोर्स के गैर कानूनी करार ॾींदे सील करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क ॾींदे चयो आहे त नेवी इस्लामाबाद में सरकारी ज़मीन ते गोल्फ कोर्स ठाहियो लाक़ानूनियत न हुजणु घुरिजे। अदालत हुकुम ॾिना त गैर कानूनी गोल्फ कोर्स सील करे अॼु ई CDCA हवाले कयो वञे। सेक्रेटरी दिफ़ा चयो त हुकूमत ते अमल थींदो, नेवी क्लब खे बि ॾाहियो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त नेशनल पार्क में गैर कानूनी अॾावतूं रेग्युलर करे तबाह कयो वियो आहे। ही मुकमल तौर अशराफिया जो कब्ज़ो आहे। छा वफ़ाक़ी हुकूमत बेवस आहे?